नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे टंडो महमूद खान में ख़बर ॾींदा हलूं त NPCIH जे मरकज़ी सेंट्रल चेयरमैन अली शाह राशिदी पारां कश्मीर बनेगा पाकिस्तान जे उनवान सां हिकु रैली कढी वई है, जंहिंमें NPCIH जे मरकज़ी सेंट्रल चेयरमैन अली शाह राशिदी, मिठू मल मारवाड़ी वाइस चेयरमैन सिंध सैयद अब्दुल अजीज शाह समेत NPCIH जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई है। कारकुननि जे हथ में पाकिस्तान जा परचम, बैनर ऐं प्ले कार्ड खयल हुआ, जंहिंमें पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद, कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा लिखियल हुआ। इन मौके ते मुज़ाहिरीन पाक फौज जी हिमायत कई है। चयो है त पाकिस्तान जी फौज दुनिया जी बेहतरीन फौज है जेको पंहिंजो दिफ़ा करण ॼाणे थी। असीं भारत जे वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जेको कश्मीर ते ज़ुल्म करे रहियो है, आलमी मुत्तहिदा खां मुतालबो करियूं था त कश्मीरन खे आज़ाद कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।